खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शर पीर जो गोड़ फोतिन जो अंग वधी 6 थी वियो। पीर जो गोड़ पीर गोड़ भरिसां ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थियलनि मां हिकु वधीक नौजवान अस्पताल में दम ॾेई छॾियो। फोतिन जो अघु वधी 6 थी वियो। ॿिनि भेनरुनि ऐं हिकु भाउ समेत 4 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी। ॻोठ में सोग वारी सूरत हाल छायल। पीर गोड़ भरिसां ॻोठ हेबत खान बिरोही में ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थियलनि मां वधीक हिकु नौजवान 17 साला दिलबर पुट गुलबेग बिरोही खैरपुर अस्पताल में फ़ौत थी वियो। गुज़िरियल 10 कलाकनि में फ़ौतिन जो अंग वधी 6 थी वियो आहे, जॾहिं त ॿिनि मौसूम भेनरुनि ऐं हिकु भाउ समेत 4 ॼणनि जी हालत में पिणु ॻणिती जोगी आहे। फ़ौत थियलनि जा 6 लाश ॻोठ पहुचाया विया आहिनि। घरनि में रोज़ राड़े सबबि कोहराम मतल आहे, जॾहिं त इलाइक़े में पिणु सोग वारी सूरत हाल छायल आहे। गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो खाधो खाइण सबबि हिक ई घर जा 10 भाती बेहोश थी विया, जिन मां 3 भेनरुनि ऐं 2 भाइरनि समेत 6 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जिन में ग़ुलाम असगर बिरोही, दिलदार बिरोही, दिलबर फहमीदागंज, बीबी सोनिया शामिल आहिनि। बेहोश थियलनि में मौसूम मरियम हाजाणी ख़ातून, संदन भाउ मंसूर हुसैन ऐं चाचो मोहम्मद बख्श बिरोही अस्पताल दाख़िल आहिनि। फ़ौतिन जे वालिद गुलबेग बिरोही जो चवणु आहे त खैरपुर अस्पताल में बहितर इलाज न थियण करे संदसि बचाव फ़ौत थिया आहिनि। नोटिस वरितो वञे। खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शर पीर जो गोड़ फ़ौतिन जो अंग वधी 6 थी वियो।